अस्सलामुअलैकुम नाज़रीन, द टीवी न्यूज़ में भलीकार आविया मारवी तईम हेडलाइन सवरिठो अमाल के आगे कनासी वज़ीर आज़म बोर्ड मुतासला कंजा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिल माफ़ करण जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोबतपुर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड मुतासिन जा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिजली बिल माफ़ कया विया आहिनि। 300 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे 35 अरब रुपयनि जो रिलीफ ॾिनो। रोडनि जी बहाली जो कमु तेज़ीअ सां हलंदड़ आहे। पूरी कोशिश आहे त बोर्ड मुतासिर ताईं इमदाद पहुचे। बोझी तबाहकारी सबब हर पाकिस्तानी जी अकाली आहे। समूरी क़ौम हिकु थी बोझी तबाहकारियुनि खे बूंॾे रही आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। वज़ीर आज़म बोर्ड मुतासिला इलाइक़नि जा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिल माफ़ करण जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोबतपुर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड मुतासिर जा अगस्त ऐं सेप्टेम्बर जा बिजली बिल माफ़ कया विया आहिनि। 300 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे 35 अरब रुपयनि जो रिलीफ ॾिनो। रोडनि जी बहाली जो कमु तेज़ीअ सां हलंदड़ आहे।